हयात पिताफी वेझो ॻोठ इस्माइल मीरबह में राहिब मीराणी जे घर ते चढ़ाई ऐं संदसि भाउ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मीराणी बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अशफाक कोराई, राहिब मीराणी, अब्दुल रहीम चनड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरियुनि ऐं मीराणी बिरादरी जे माण्हुनि पारां जरवार पुलिस ख़िलाफ़ हयात पिताफी जी मेन गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जरवार थाणे जे एएसआई शेर खान बोज़दार जी अॻवानी में पुलिस बग़ैर वर्दीअ जे धाड़ेलनि जी घर में चढ़ाई करे औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए ऐं घर में भञ ड्राह करे 10हीं क्लास जे शागिर्द अताउल्ला मीराणी खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई आहे। 4 बजे जो टाइम आहे, दरवाज़ा भञी करे मुंहिंजे घर में दाख़िल थियनि। उन दाख़िल थिए खां पोइ मुंहिंजो नंढड़ो भाउ जीअं निकितो आहे, उन 18 साल जो आहे, उनखे ना गिरफ़्तार करे का कार्रवाई करे कई आहे। पर जेको बि आहे कुझु उहो असांखे साम्हूं ॿुधाइनि बाबा हिन ॻाल्हि ते कार्रवाई कया, हे ॻाल्हि आहे, हे मसइलो आहे, त असांखे ठीकु आहे बाबा बिना कानून जे उहो जेको आहे कानून इहो इजाज़त नथो ॾिए जो 4 बजे कंहिंजे घर में दाख़िल थी जेको आहे कंहिंजे जेको आहे त बचनि ते जेको आहे तक़दुस पैमाल कयो, औरतुनि जो तक़दुस पैमाल कयो वञे। अलल सुबह उन्हनि जे घरनि में औरतुनि खे तशद्दुद कयो वियो आहे, ॿारनि खे बि तशद्दुद करे धाड़ेलनि वांगुरु घर में दाख़िल थी आहे। जरवार एएसआई शेर खान बोज़दार जेको आहे इहो तमामु ग़लति अमल कयो आहे। असां एसएसपी घोटकी खां मुतालबो कयूं था त इन अमल जी जेका आहे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए हिननि माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। हिकु महीने खां वठी असांजे पीपल्स पार्टी जे वर्करनि जे पोयां जेका घोटकी पुलिस ऋण ॿारे ॾिनो आहे, हिन जो नोटिस वठनि ऐं जेके असांजे डिप्टी इन्वायरमेंट सेक्रेटरी जे घर में जेका पुलिस गिरी आहे हुन में भञ ड्राह थी आहे, औरतुनि ते तशद्दुद थियो आहे ऐं घर जो चौधरी जेको तक़दुस पैमाल कयो वियो आहे। असीं हिन जो जेको आहे एसएसपी घोटकी खां मुतालबो कयूं था त नोटिस वरितो वञे। हे ग़रीब वीचारनि जे घर में अची असुर जो धाड़ेल खे काहे पियो आहे, तशद्दुद बि कयो अथई, नंढड़े खे मारकुट करे गिरफ़्तार करे वियो आहे, न कंहिंखे ॿुधायो अथई न कुझु कयो अथई। ठीकु आहे, असांखे का ख़बर न आहे, न कंहिंखे सॼो अथई ॻोठ वारे खे, न ॻाल्हि न पंहिंजे धाड़ेलनि वांगुरु काहे पियो आहे। असांजो एसएसपी खां मुतालबो आहे त हिन शेर खान बोज़दार खे हटायो वञे। एहतिजाज कंदड़नि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त गिरफ़्तार कयल शागिर्द अताउल्ला मीराणी खे आज़ाद करे वाक़े जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे राब्तो करण ते जरवार थाणे जे एएसआई शेर खान बोज़दार ॿुधायो थई में मीराणी बिरादरी विच में ज़मीन जी तकरार तां फ़रियाद ते गिरफ़्तारी अमल में आंदी वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।